जो घर वापदा पावर हाउस वटि जेको उन्हनि टोड़ियो आहे, मुंहिंजो सामान सीधो सभु खणी विया, मुंहिंजे घर खे बायूं ॾेई माना सभु कुझु ख़तमु करे छॾियो। मुंहिंजा पेपर हुआ ॿिया छा था चवनि पंहिंजो उहो सभु मुंहिंजा साड़े छॾियो, खणी विया। उन धाड़ेल गुंडा वियारनि छाती ते रेवाला रखी मूंखे मार कुट कराए, मूंसां वॾो ज़ुल्म कयो आहे, वॾो माना ज़ुल्म कयो आहे। हाणे मूंखे चवंदा तोखे ॿुट मारींदासीं। केसरी अलानू कड़ोलाई, आशिम कड़ोलाई सभु गॾनि मुंहिंजे घर ते पथराव थिए थो, माइयुनि खे बचाव पथराव कनि थियूं ऐं ईअं सभु मूंखे मिली जुली चवंदा तूं चरी आई आहे, तोखे चरियो खणी आई आहे त पोइ सही आहे, को मसइलो ई कोन्हे, त चरी आई आहे ई कोन। मूंखे जाणी वाणी चरियो करे पियो, सरकारी बि जेतिरी वेठी हाणे हिकिड़ो पंजाबी आहे लैंड ग्रेडर जो माण्हू अचे थो, ज़मीन सभु मुंहिंजी आहे, मदर पंजाबी सॼो जेको कराए पियो सो मदर पंजाबी रही ससन अली बरोच इसू कड़ोलाई पिया कराए। मूंखे मारण जी पूरी पूरी कोशिशि कई। सभु सिंधी सम्झी सघो था त मसइलो छा आहे। सॼो मसइलो पीपल्स पार्टी वारनि जो आहे। उन जो छा आहे, इन खे ॿधो, ज़ालमनि खे ॿधो। ऐं मुंहिंजो कोर्ट खे अपील आहे, हथ ॿधी अर्ज़ी थी करां, इन खे ॿधो, मज़र खे ॿधो, असन अली खे बि ॿधो, इसू खे बि ॿधो। ऐं हर शहर में आहियां, मूंसां ही वापदा पावर हाउस वारो साॻी मसइलो आहे, जंहिंमें असन अली रही ससन अली ज़ंगियाणी ते मूं केस कयो आहे, पीपल्स पार्टी चेयरमैन आहे। हाणे मुंहिंजे घर में हिकिड़ो इसू कड़ोलाई, आशिम कड़ोलाई, अलानू कड़ोलाई मुंहिंजे घर में घिरियो अचनि, मूंखे लठ मार कनि था, मूंखे धमकियूं ॾियनि था, मूंखे धक हवां, मूंखे चवनि था केस तां हथु खण न त तोखे ॿुट मारींदासीं। हाणे मूंखे ॿुधायो आउं छा करियां, मुंहिंजो को बि वस कोन थो हले, आउं ग़रीब मिसकीन आहियां। हाणे मुंहिंजी पूरी सिंध पूरे पाकिस्तान खे मदद करियो, मुंहिंजा भार दिलेर सिंधी जेका बि हुयो, मूंखे ख़बर आहे मुंहिंजा गैरतमंद भार सिंधी, मुंहिंजा भार गैरतमंद आहिनि, ज़रूरु एक्शन खणंदा, मूंखे अकेलो कोन छॾींदा। ऐं हिकिड़े पासे अकेले आहियां, उहो सॼो राज मुंहिंजे हिकिड़े पासे ऐं हिकिड़ी आहियां, उहो सभु गॾनि पाण में, उहो सभु पालतू कुता आहिनि, उहो खाइनि पिया, ध्यानु ॾियो छॾीनि, ॿिया ॾियो छॾीनि। हाणे मुंहिंजी त केरु ॿुधे कोन थो, मुंहिंजी अलाह ई ॿुधंदो, जेको अलाह मुंहिंजो आहे त मुंहिंजो अलाह ॿुधंदो। मुंहिंजी अपील आहे त मुंहिंजे सिंध जा भार जेके बि आहिनि, सिंधी मुंहिंजा नौजवान भार दिलेर भार आहिनि, मूंखे ख़बर आहे मुंहिंजा भार दिलेर आहिनि, लाज़मी उथंदा, मुंहिंजो लाज़मी कुझु न कुझु कंदा। इन करे मुंहिंजी सभिनि खे ॾिसो कोर्ट में आऊं आई आहियां, मुंहिंजी जज खे अपील आहे त नोटिस वठे, इन जी FIR दर्ज करे ॾींदे।